अस्सलाम वालेकुम। मौसम जे अहवाल सां गॾु नज़ीर बमरो। अॼु 10 सेप्टेम्बर आहे ऐं हिन वक़्तु शाम जा 7:30 थिया आहिनि। हिन वक़्त जी पोज़ीशन इहा आहे लो प्रेशर जी, त ही तुर्बत ऐं ग्वादर जे इलाइक़नि ताईं पहुची चुको आहे ऐं उन्हनि इलाइक़नि में तेज़ बरसातूं वसाए रहियो आहे। हिन जूं बरसातूं अञा ताईं बूंदाबांदीअ जे सूरत में, रिमझिम जे सूरत में सिंध में अञा ताईं जारी आहिनि। इन जी वजह इहा आहे त सिंध में तमामु घणी घिम मौजूदु आहे, जेका ही लो प्रेशर सिस्टम पोइ ते छॾे वियो आहे ऐं इन खां अलावा हिन लो प्रेशर सिस्टम जे कमज़ोर थियण सबबि जेके हिन जा बादल वॾे घेरे में हुआ, उन घेरे मां बादल आज़ाद थींदा था वञनि ऐं सिंध में ॾखण जूं हवाऊं हली चुकियूं आहिनि। इन जे करे ही उन्हनि हवाउनि ते सिंध में दाख़िल थी रहिया आहिनि। हिन सिस्टम जी वधीक वज़ाहत ऐं सिंध में वसंदड़ फुड़फुड़ जे बारे में डिटेल अव्हांखे हिकु ॿिए मॉडल जे ज़रिए ॾियूं था। अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब करे वठंदा त जीअं अव्हां ताईं असांजी अपडेट पहुचंदी रहे। ही आहे 9 सेप्टेम्बर खां वठी हिन सिस्टम जो जेको आहे रिकॉर्ड आहे ऐं ही कीअं जेको आहे मूव करे रहियो आहे ऐं बलूचिस्तान वञण तरफ़ ऐं कराचीअ जे इलाइक़नि में केतिरो ताक़तवर सिस्टम ठहियो ऐं हैदराबाद में उन बरसातूं ॾिनियूं। ही सिस्टम बलूचिस्तान वेंदे वेंदे तक़रीबन ओरमाड़ा जे वेझो खां वरी समुंड में लही वियो ऐं उन खां पोइ हिन जा जेके बादल आहिनि उहे ग्वादर ताईं फैलिजी विया ऐं तुर्बत ताईं बि हिन जी बरसाति पहुची चुकी आहे। त हाणे ॾिसंदा हिन वक़्तु जेको बिल्कुलु हिन वक़्त जो टाइम आहे, उन पोज़ीशन ते ॾिसो त हिन जा बादल हिन सिस्टम खे छॾे ऐं ही बादल सिंध में दाख़िल थी रहिया आहिनि। हे सैटेलाइट वीडियो आहे, हिन ज़रिए तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो त ही बादल जेके आहिनि से सिंध में दाख़िल थियनि पिया, हिन ई सिस्टम जा बादल आहिनि। जीअं असां अव्हांखे ॿुधायो त हिन सिस्टम जा बादल जेके आहिनि से सिस्टम कमज़ोर थियण सबबि आज़ाद थींदा पिया वञनि ऐं उन खां पोइ हे सिंध में दाख़िल थियनि पिया ऐं सिंध में ॾखण जूं हवाऊं हली चुकियूं आहिनि। उन्हनि हवाउनि जे ज़ोर ते ही सिंध में दाख़िल पिया थियनि ऐं सिंध में केतिरनि ई इलाइक़नि में हिन वक़्तु बि बूंदाबांदी मौजूदु आहे। कराचीअ में बि कंहिं कंहिं वक़्तु बूंदाबांदी थिए थी पई ऐं ॿियनि इलाइक़नि में जीअं टंडवादम ताईं, शहदादपुर ताईं या सांगड़, किपरो, मोरो, इन्हनि इलाइक़नि ताईं ऐं दादू ताईं बि हिननि बादलनि जी कुझु रिमझिम ऐं कुझु तेज़ रिमझिम थींदी रही आहे। सुभाणे ताईं ही सिस्टम बलूचिस्तान खां बि ॿाहिरि निकिरी वेंदो ऐं बलूचिस्तान में बि बरसाति जो मक़दारु एतिरो ई रहंदो वञी जीअं हिन जा जेके बादल हूंदा, जेके हिन खां आज़ाद थींदा वेंदा, उहे बलूचिस्तान में मुख़्तलिफ़ हंधनि ते हल्की फुल्की बरसाति, रिमझिम या फुड़ कंदा रहंदा। सिंध में हिकु हफ़्ते ताईं कंहिं बि बरसाति जे सिस्टम जी अचण जो को इम्कान नज़र कोन थो अचे, जेको चइजे त सिंध में अची बरसातूं करे। असांजी जेका राय आहे हिन जे बारे में उहा इहा ई आहे त ही सिस्टम जॾहिं बलूचिस्तान खां ॿाहिरि हलियो वेंदो, उन खां पोइ ओलह जूं ख़ुश्क हवाऊं सिंध में पहुची वेंदियूं ऐं उहे कंहिं बि ॿिए ॿाहिरें सिस्टम खे सिंध में दाख़िल थियण न ॾींदियूं। हाणे हलूं था हवाउनि जे चकर तरफ़, जंहिंसां इहो वाज़ह थींदो त हीउ सिस्टम किथे आहे ऐं सिंध में हवाउनि जी कहिड़ी पोज़ीशन आहे। त हीउ लो प्रेशर सिस्टम हिन वक़्तु पसनी खां तक़रीबन 50-60 किलोमीटर परे समुंड जे अंदरि आहे ऐं इन जी चौधारी हवाऊं फिरी रहियूं आहिनि, पर अव्हां हवाउनि खे ॾिसंदा त हवाउनि जा हिन चौधारी रस्ता मुख़्तलिफ़ थींदा पिया वञनि ऐं सिंध तरफ़ समुंड जूं हवाऊं जारी थी चुकियूं आहिनि ऐं हिन सिस्टम जो जेको डायमीटर आहे
उहो काफ़ी नंढो थी चुको आहे ऐं ही सिस्टम हाणे ख़तमु थियण में घणी देरि न लॻाईंदो। हीअ 16 तारीख़ जी 16 सेप्टेम्बर जी पोज़ीशन आहे। हिन में अवां ॾिसी सघो था त ख़ुश्क हवाऊं सिंध में दाख़िल थी चुकियूं आहिनि, यानी थींदियूं 16 सेप्टेम्बर ते ही दाख़िल थींदियूं ऐं सिंध में कंहिं क़िस्म जो बरसाति जो सिस्टम अचणु नामुमकिन थी वेंदो। त बरसाति जो हाणे ईंदड़ हिकु हफ़्ते ताईं त को बि इम्कान कोन्हे, पर उन खां अॻिते जेका पोज़ीशन हूंदी उहा असां अपडेट कंदा रहंदासीं। त ईंदड़ 24 कलाकनि जे दौरान मुल्क जे कंहिं बि हिसे में बरसाति जो को इम्कान कोन्हे। इन्हनि ख़ुश्क हवाउनि जी मौजूदगीअ जे करे हीउ सिस्टम घणी ताक़त वठी न सघियो, छो त जीअं असां अॻु में अव्हांखे ॿुधाईंदा आया आहियूं त जेके सर्कुलर हवाउनि यानी गोल घुमंदड़ हवाउनि वारा सिस्टम हूंदा आहिनि, जेके लो प्रेशर हूंदा आहिनि, उहे तमामु घणी शदीद तरीन बरसाति वसाइण जी एलियत रखंदा आहिनि ऐं इन हिक सिस्टम जी बरसाति कंहिं बि इलाइक़े में जिथां गुज़रंदा त 400, 500, 600 मिलीमीटर बि थी सघे थी, जॾहिं त असांजी सिंध जे कंहिं बि इलाइक़े में बरसाति 150 मिलीमीटर या 200 मिलीमीटर खां वधीक न वसी आहे। ऐं इन बरसाति इहा तमामु घणी बरसाति न हुई, पर इन जे बावजूद तमामु वॾा मसइला पैदा थी चुका, ख़ासि तौर ते हैदराबाद ऐं कराचीअ जे ऐं जेके खीरथर जबल जा इलाइक़ा आहिनि हेठियां वारा, उन्हनि जे तरफ़ तमामु घणो पाणी जमा थियो ऐं उन पाणीअ वॾा वॾा रोड बणी छॾिया। इहे मसइला ही सिस्टम कमज़ोर हुयो, इन जे बावजूद पैदा थिया आहिनि। इन जो मतिलबु इहो थियो त मुस्तक़बिल में सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर अहिड़े क़िस्म जो ठाहिण जी ज़रूरत पइजी चुकी आहे, जंहिंजे ज़रिए ड्रेन तमामु घणो पाणी जेको अचे उन जो ड्रेन कंहिं बि रस्ते सां को रस्तो ख़ासि ठाहे उन जो ड्रेन उन तरफ़ करे समुंड ताईं मोकिलिजे, तॾहिं ई शहर बची सघंदा, न त शहरनि खे हमेशह नुक़सानु थींदो रहंदो। ऐं ईंदड़ सालनि में जेके बरसातूं ईंदियूं उन्हनि जे बारे में असां तव्हांखे ॿुधायूं त हाणे बरसातूं शदीद तरीन बरसातूं को हिकु साल छॾींदियूं या 2 साल छॾींदियूं, त उन खां पोइ 1 साल या 2 साल हूंदियूं, जॾहिं त अॻु में ईअं न हूंदो हो। अॻु में अहिड़ियूं बरसातूं तक़रीबन 7 साल ईंदियूं हुयूं या 9 साल ईंदियूं हुयूं या 11 साल ईंदियूं हुयूं। त हाणे बिल्कुलु क्लाइमेट तब्दील थी चुको आहे ऐं ग्लोबल वार्मिंग जे करे इहे जेके मौसमुनि जा बिहेवियर आहिनि उहे बिल्कुलु तब्दील थी चुका आहिनि ऐं असांखे उन्हनि जे मुताबिक़ इहा तयारी करणी पवंदी। इहा हुई असांजी अॼोकी रिपोर्ट। असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।